आज नवाज न्यूज़ में भलीकार अवया संझा सैयद हल्ला से हेडलाइन तरफ। सुप्रीम कोर्ट 13 जुलाई वारो हमजा शहबाज से वॾे वज़ीर वारो स्टेटस बहाल कर छॾियो। पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर जी रूलिंग ख़िलाफ़ चौधरी परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में ॿुधणी। डिप्टी स्पीकर तलबी बावजूद अदालत में पेश न थियो। दोस्त मोहम्मद मज़ारी के वकील जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरी वरिती। डिप्टी स्पीकर के लिखत में जवाब जमा कराइण जो हुकुम। अदालत जो चवणु आहे त पार्लियामानी लीडर जी हिदायतुनि ते अमल न कंदड़ जो वोट ॻणप में न आंदो वेंदो। हमजा शहबाज सूमर ताईं ट्रस्टी वॾे वज़ीर तौर कम कंदो रहंदो। दरख़्वास्त ते ॿुधणी सूमर ताईं मुलतवी। पंजाब के वॾे वज़ीर जी इलेक्शन केस की ॿुधणी फुल कोर्ट करे। हुकूमत जो मुतालबो हुक्मरान इतिहाद पंहिंजी पधिराई में चयो आहे त आला अदालत जे समूरनि जजनि ते ॿधल फुल कोर्ट सुप्रीम कोर्ट बार जे नज़रसानी दरख़्वास्त ऐं ॿियनि लाॻापियल दरख़्वास्तुनि खे गॾाए ॿुधणी लाइ मुक़ररु करे उन ते फ़ैसिलो करे, छो त हीअ तमामु अहम क़ौमी सियासी ऐं आइनी मामला आहिनि। उन जे नतीजे में पैदा थींदड़ सियासी अदम इस्तेकाम जी ॻरी क़ीमत क़ौमी मईशत जे ॾेवालपणे जे ख़तरनि ऐं अवाम महांगाई बेरोज़गारी ऐं गुरबत जी सूरत में अदा करे रहियो आहे। इमरान खान बार बार सियासत में ॾफेड़ पैदा करे रहियो आहे, जंहिंजो मक़सदु एहतिसाब खां बचण ऐं चोर दरवाज़े खां इक़्तिदार हासिल करणु आहे। आइन जमहूरियत ऐं अवाम जे हक़नि ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। हमजा शहबाज पंजाब के वॾे वज़ीर जे उहिदे जो हलफ़ खणी वरितो। नए चूंडियल पंजाब के वॾे वज़ीर जे गवर्नर हाउस में हलफ़ बरदारी तक़रीब। गवर्नर पंजाब वलीक रहमान हमजा शहबाज के हलफ़ खणायो। तक़रीब में सूबाई तोड़े क़ौमी असेंबली मेंबर्स, नून लीग अॻवाननि, उहिदेदारनि, कारकुननि ऐं आला इख्तियारनि जी शिरकत। पाक फौज इलेक्शन बाबत मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि जी सख़्ती सां तरदीद करे छॾी। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो चवणु आहे त फौज खे सियासी मामलनि खां परे रखियो वञे। इलेक्शन बाबत फौज वारनि ख़बरुनि में का बि सदाकत नाहे। सियासी जमायतूं पंहिंजा मामला पाण हल कनि। जेकॾहिं इंसाफ़ जा ऐवान बि धमकियुनि ऐं गारनि जे दबाव में अची बार बार हिक ई बेंच ज़रिए ख़ासि फ़ैसिला कनि था त हिक तरफ़े फ़ैसिलनि अॻियां सिर झुकाइण जी उमेद असां मां न रखी वञे। हाणे घणो थी वियो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट। संदसि चवणु आहे त मौजूदा सियासी ॾफेड़ ऐं अदम इस्तेकाम जो सिलसिलो उन अदालती फ़ैसिले सां शुरू थिए थो, जंहिं ज़रिए आइन जे मनपसंद तशरीह कंदे पंहिंजी मर्ज़ी सां वोट ॾींदड़नि जा वोट न ॻणण जो हुकुम जारी थियो। सिंध हाउस ऐं आसिफ अली ज़रदारी ते इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात इमरान खान जे उम्मीदवार खे वोट न ॾियण जो फ़ैसिलो कयो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मूजिबि पार्टी हेड फ़ैसिलो करे त उन ते अमल थींदो। सिंध हुकूमत हर सूरत में मकानी चूंडूं कराइण चाहे पई, पर ओचितो सिंध हुकूमत जी मर्ज़ी जे उबतड़ फ़ैसिलो थियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करण बाद मीडिया सां गॾु